सिंध हाई कोर्ट दुआ ज़ेरा खे 3 मई ते अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में दुआ ज़ेरा जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ॿुधणी थी, जंहिं में आईजी सिंध, एसएसपी ईस्ट, दुआ ज़ेरा जा वालिदैन ऐं ॿिया अदालत में पेश थिया, जॾहिं त पुलिस नींगरी जी बाज़ियाबी बाबति रिपोर्ट पेश कई। पुलिस रिपोर्ट में जणायो आहे त मुज़फ़राबाद जी लोकेशन ट्रेस कई वई, पर कल्ह समूरा नंबर बंदि थी विया ऐं सिग्नल बालाकोट में लॻल हुआ। आईजी सिंध अदालत खे ॿुधायो त पंजाब पुलिस सां राब्तो करण ते मालूम थियो त छोकिरी खे केपीके मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जी रिपोर्ट ते अदालत चयो त छोकिरी खे हिते आणो पवंदो, हिते ई केस जो फ़ैसिलो थींदो। अदालत दुआ ज़ेरा खे 3 मई ते पेश करण जो हुकुम ॾींदे पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे हिदायत कई त उन हवाले सां हर मुमकिन क़दम खंया वञनि। अदालत घरू सेक्रेटरी खे समूरनि सूबनि जी पुलिस खे हिदायतूं जारी करण जो हुकुम ॾींदे समूरनि सूबनि जी पुलिस खे दुआ जी बाज़ियाबी लाइ क़दम खणण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती कार्रवाई खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे आईजी सिंध कामरान फज़ल चयो त केस जी जांच जारी आहे। हू वधीक कुझु बि नथो ॿुधाए सघे। नींगरी खे जल्द हथ कयो वेंदो।